ये तो याद रखण घुर्जे तो तोखे मारण जे लाइ इन ॻोठ जे ॿार इन सावल ऐं चाकर जो पूरो ॼार विछाइनि हा। उहो चाहिनि था त तोखे मारे छोकिरीअ खे हितां वठी वञा। तुंहिंजे मौत खां पोइ त मां छोकिरी खे बि नथो रहाए सघां। इहो सिर्फ़ तुंहिंजी मौत न पर छोकिरी जी मौत हूंदी जेका तुंहिंजे आसरे ते घरां निकिती आहे। दोतार बाबा मां त अम्मा बाबा जी जांच करण थो वञा। ख़बर नाहे तू हिन महिल अलाए कहिड़े हालनि में हूंदा। तूं पंहिंजे माउ पीउ सां मिलण वेंदे ऐं सावल वारा तोखे छॾे ॾींदा? म्या तोखे ॾिसंदे ई गोली हणंदई। ज़ाहिर आहे तुंहिंजे हिन कदम खणण खां पोइ त हू बि सुकून में कोन हूंदा। उन्हनि जे मथां बि मुसीबत लामारा ॾींदी हूंदी। ऐं मां उन्हनि खे मुसीबत में नथो ॾिसी सघां। इहो तोखे हिन कदम खणण खां पहिरियां सोचणो हुयो। तूं पंहिंजे पीउ माउ जे लाइ कुझु न करे सघे त हाणे उन्हनि खे उन्हनि जी हालत छॾे ॾे। जेकॾहिं उन्हनि खे बचाइण जी कोशिश कनि त तूं बि मारियो पियो थिए। इन करे हितां ॿीहर निकिरण जी कोशिश न कजांइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।